हाणे ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथेले खां तालका रिपोर्टर सऊद अहमद पिताफ़ी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ ही असांजो ज़िलो घोटकी आहे जिते वॾियूं मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि। मल्टीनेशनल कंपनीज़ जा मालिक मक़ामी माण्हुनि खे मुकमल हक़ न आहिनि ॾींदा। कंपनी जा मकार मालिक हितां जे ॾाढनि ऐं बासरनि खे हक़ ॾींदा आहिनि। उहे बासर जेके मिसकिन मक़ामी माण्हुनि खे ॾंडे जे ज़ोर ते ख़ामोश कराईंदा आहिनि। हीअ वीडियो हितां जे बासर जी आहे जेकी कंपनी इंसामिया तरफ़ां मक़ामी माण्हुनि खे ॾंडे जे ज़ोर ते ख़ामोश कराइण आया आहिनि। असां वटि अक्सर हक़ ॾाढनि जे ज़ोर ते गज़ब कंदा आहिनि। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार, या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या ख़बर शामिल कंदासीं शिकारपुर खां रिपोर्टर आफ़ाक अली संजराणी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर ॿ मुकवी बासियाब आबाद मलानी पुलिस जो महमूदाबाद कच्चे में ॾोखारियुनि सां मुक़ाबिलो। ॿ मुकवी भाइर बाज़ियाब एसएसपी शादिब चाचड़ बाज़ियाब कयल यरगमल जी सुञाणप ॿ भाउर ग़ुलाम अब्बास ऐं जवाद वलद अली मुराद शेख तौर थी आहे। 6 ॾींहं अॻु खाई 6 रबर सां नामालूम ॾोहारियुनि पारां अगवा कयो वियो हो। एसएसपी शिकारपुर शादिब चाचड़ मुकवियुनि जी बाज़ियाबी लाइ टीमूं जोड़े छॾियूं हुयूं। स्पेशल टीम जे इंचार्ज मुज़फ़र अली बुलैदीअ जे महमूदाबाद जे कच्चे में ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। पुलिस मुक़ाबले दौरान अगवा थियल 2 भाउरनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। एसएसपी शिकारपुर वारसन पारां यरगमल जी बाज़ियाबी ते एसएसपी शिकारपुर जो शुक्रियो अदा कयो ऐं कामयाबी खे साराहियो। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार, या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या हाणे ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथेलो तालका रिपोर्टर सऊद अहमद पिताफ़ी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर माथेलो वेझो पीर बरी लाल शाह जे इलाइक़े में बोज़दार बिरादरी जे 2 धुरनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 17 साला नौजवान अयाज़ अली बोज़दार सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। देखो यार, कमज़ोरियाँ हर इंसान के साथ होती हैं, ठीक है। इंसान कमज़ोरी के साथ ही पैदा होता है, लेकिन यार मुझे एक बात समझ नहीं आती कि हर दीवार के ऊपर ये क्यों लिखा होता है कि भाई मर्दाना कमज़ोरी का इलाज, मर्दाना कमज़ोरी का इलाज। कहीं ये क्यों नहीं लिखा होता औरताना कमज़ोरी का इलाज या मतलब जनाना कमज़ोरी का इलाज। मतलब यार, या तो लड़कियाँ हमसे ज़्यादा स्ट्रॉन्ग हैं या जोही खां रिपोर्ट कर रहे हैं ज़मील अली लाशारी। जोही फुलजी रोड गाज़ी खान जमाली वटि 2 मोटरसाइकिल में आमू साम्हूं ज़ोरदार टक्कर जे नतीजे में जोहीअ खां ॻोठ ताज पुरवीदड़ रज़ा मोहम्मद लग़ारी वलद जुमा लग़ारी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारसनि पारां तालका अस्पताल जोही पहुचायो वियो, जिते ज़ख़्मियुनि खे ड्यूटीअ ते मौजूद डॉक्टरनि ऐं ॿिए अमले पारां फर्स्ट एड ॾिनी वई, जॾहिं त तालका अस्पताल जोही में इलाज ऐं सिहत जूं घुर्बल सहूलियतूं न हुअण करे ज़ख़्मी नाले मातर फर्स्ट एड बैदि 1 कलाक ते तड़पंदो रहियो। ॿिए तरफ़ जोही शहर जे सियासी समाजी मज़हबी अदबी तंज़ीमुनि अॻुवाणनि ग़ुलाम क़ादिर लग़ारी, मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा लाशारी, कामरेड यूनिस सोलंगी, हैदर सियाल, ग़ुलाम रसूल लग़ारी, मोहम्मद अमीन वघियो, ख़लील आरिफ सुमरो ऐं ॿियनि शहरनि चूंडियल MPA MNA ऐं DC दादू ऐं रोड्स प्रोफेशनल ऐं लाॻापियल खाते जे अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त जोही फुलजी रोड बाईपास जोही ताईं एक्सीडेंटनि में रोज़ानो इज़ाफ़ो थींदो पियो वञे, जंहिं में काफ़ी इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। जंहिं करे जोहीअ खां फुलजी रोड बाईपास ताईं वधीक जानियुनि जे नुक़सान थियण खां बचाइण लाइ एमरजेंसी बुनियादनि ते टीम जोड़े स्पीड ब्रेकर ॾिना वञनि।